माना पुलिस चढ़ायूं सिंध में मुज़ाहिरा ही छा मामलो छा इधर इहो मुज़ाहिरो तो हर नाजाइज़ी के खिलाफ़ थींदो आहे ऐं जेका नाजाइज़ी थी आहे उहो सभिनि खां आहे लिखियल ॻाल्हि कान्हे। हिकिड़ो माण्हू सुप्रीम कोर्ट खां बेल आउट थियल हुजे तव्हां हुनखे सिर्फ़ु प्रेशराइज़ करण जे लाइ हुनजे घर ते अचो छाजे करे तरीक़ो उहो छो जो मुंहिंजा ॿ हिकिड़े माण्हू जो चवंदा आहिनि त फरमाइश ते इहा शयूं थियूं आहिनि उहा तव्हांखे बि ख़बर हूंदी आई जी साहब कंहिंजे घर वियो कंहिं फरमाइश वटि उहा ज़ाहिर ॻाल्हि आहे न। उहे बि इल्ज़ाम पिया हणनि त का बि माना सरदार जे घर ते छापो न लॻो आहे अहिड़ी का कंहिं क़िस्म जी ॻाल्हि कान्हे का ही माना जेको आहे सो हरू भरू वावेला कई पई वञे। तव्हांखे ख़बर हूंदी न प्रेस जे साम्हूं हूंदी मुंहिंजे घर ते आया न आया बि ख़बर हूंदी को लिखियल कोन्हे उन ॾींहुं सॼे प्रेस ॾेखारियो आहे भला कंहिंजे घर जे दरवाज़े ते बि अचण बि त हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे न उहो कंहिं कानून जे तहत कंहिंजे दरवाज़े ते नथो ईंदो। इहा हिननि जो टैक्टिक्स आहिनि जेको इहो तरीक़ेकार ॻोल्हियो थो वञे चवंदा आहिनि त गा घोड़ा करण वारी। जॾहिं पहिरें ॾींहं खां असां कोर्ट में हाज़िर आहियूं असांजे दरनि ते अचणु त हिकिड़े ग़लति ॻाल्हि आहे न। तव्हां हिकिड़ो माण्हू कोर्ट जा एक्सकाउंटर हुजो तव्हां घुरबल हुजो त पोइ तव्हांजे दर ते पुलिस अचे। तव्हां जॾहिं घुरबल बि कोन आहियो सुप्रीम कोर्ट खां तव्हां उनजो खणी इंटीरियर में बिल पर ॾिनी त सुप्रीम कोर्ट आहे न उहो हिन कोर्ट रद्द त कोन कई आहे न। जॾहिं असां कोर्ट में मौजूदु आहियूं सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां असां ज़ामिन वठी आया आहियूं त पोइ उन में बि मुंहिंजो ज़ामिन न आहे उहो बुरहान जो आहे जेको उन जो थियल आहे तंहिंमें बि उन ज़ामिन खे उन जी भंज कड़ी कंहिं कई आहे पुलिस थी करे न। जी सिंध हुकूमत बि ऐलान कयो आहे त असां पुलिस जे इन अमल जे ख़िलाफ़ कोर्ट में वेंदासीं। छा सिंध हुकूमत सां गॾोगॾु तव्हां बि कोर्ट में वेंदव कंहिंजे ख़िलाफ़ वेंदव आई जी सिंध पुलिस जे ख़िलाफ़ वेंदव SSP जे ख़िलाफ़ वेंदव कंहिंजे ख़िलाफ़? मूंखे सिंध गवर्नमेंट जी ख़बर कान्हे बाक़ी जेका नाजाइज़ी मां वटि थी आहे त मां ज़रूरु हुनजे ख़िलाफ़ु वेंदो। मूंखे सिंध गवर्नमेंट जी मूंखे ख़बर कान्हे त उहा कोर्ट में वञे थी या नथी वञे मूंखे न सम्झ में न आयो न ई मुंहिंजे साम्हूं इहो बयानु निकितो आहे मां उन जे बारे में पीपल्स पार्टी जो साईं पीपल्स पार्टी इहो उन ॾाढे प्रेस कॉन्फ्रेंस में कयो त हर इंसान खे पंहिंजो क़ानूनी हक़ जवाज़ रखे थो पंहिंजे क़ानूनी हक़ खे इस्तेमालु करण जो चाहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी मूंखे टिकट ॾेई किथे बीहारियो सूबाई तक ते उतां जे अवाम मूंखे इहो हक़ु ॾिनो त मां उते वञी उन फोरम ते ॻाल्हाए सघां। सो इनशाला उन अवाम जी जेका वोट जो किसो थियो आहे उन वोट जी इज़त जे लाइ असांखे उते ॻाल्हाइणो पवंदो ऐं इहा शइ वाज़े करणी पवंदो। न पीपल्स पार्टी या तव्हां पर्सनली कोर्ट में वेंदव त IG जे ख़िलाफ़ु वेंदव SSP जे ख़िलाफ़ु वेंदव कंहिंजे ख़िलाफ़ु? साईं उहा कोर्ट पाण ॾसींदी त कंहिंजे ख़िलाफ़ु आयासीं इनशाला तव्हांजे साम्हूं ईंदो चंद ॾींहंनि में तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी।